महंगाई पेट्रोल जे करे वधी ज़रूरु आहे, पर अॻुवाट बि महांगाई पंहिंजे उरूज ते हुई। गुरबत जी लकीर खां तेज़ी सां माण्हू हेठि पिया वञनि। इन में पेट्रोल क्राइसिस आया आहिनि। इन में इन्हनि हंगामी हालतुनि में माण्हुनि खे पिनाइण ऐं कुझु ॾियण जे बजाए पंहिंजा सभु टैक्सिस वापसि वठी छॾीनि। टैक्सिस माना पेट्रोल ते टैक्सिस वापसि वठी छॾीनि त माण्हुनि जी ते इहो जेको बोझ पेट्रोल जो पियो आहे ख़तमु थी वेंदो। न सिर्फ़ु एतिरो, पर उन्हनि जा टैक्सिस वधाईंदा रहनि था त छा माण्हुनि मां हाणे रतु पीड़ींदा छा? उन करे हिते जी हुकुमरानी इन करे ई दुरुस्त न आहे, फ़िक्र न आहे, छो त ही 2024 जे जाली इलेक्शन जी पैदावार जेका कैंप आई आहे, जेका 2022 में आर्टिफिशियल नमूने सां कंपनी सरकार आंदी, उहा मजमूई तौर ते मुल्क खे यूनिटरी फॉर्म ऑफ गवर्नमेंट ॾे वठी पियो वञे। उन में अमीर माण्हू कुझु लख ख़ुशहाल थियणा ऐं या वधीक ख़ुशहाल थियणा आहिनि, ऐं 25 करोड़ अवाम खे तबाहीअ हेठि अचिणो आहे, गुरबत हेठि अचिणो आहे, ग़ुलामी हेठि अचिणो आहे। उन करे असां त इन ते आहियूं, उनजे ख़िलाफ़ मुल्की लेवल ते, सिंध लेवल ते या हेठली सतह ते शहरनि लेवल ते असीं इन सॼे सिस्टम खे चैलेंज करियूं था। तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान जे बुनियाद ते, असीं हिते सिंध एक्शन कमेटी जे बुनियाद ते असीं इलाह रायमा ठाहियूं पिया त ही जेका माण्हुनि जे में जेका मुफ़लिसी, गुरबत, बदहाली ऐं महांगाईअ जो जेको आहे हिकिड़ो वॾो तूफ़ान, इन खे हुकूमत दबाव विझी ऐं माण्हुनि तां कुझु लाहे सघे।